करमपुर शहर ज़िले कशमोर ज़िले शिकारपुर ऐं ज़िले जेकाबाद जे संगम ते करमपुर लाड़ो खां उत्तर तरफ़ कुछ किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते ज़िले कशमोर में वाक़िअ आहे। माज़ी में शहर जे तइनी तरफ़नि खां इलाइक़े जी अवाम ख़रीदो फ़रोख़्त लाइ करमपुर शहर जो रुख़ कंदी हुई, जंहिंसां शहर जो कारोबार उरूज ते नज़र ईंदो हो। वक़्तु गुज़रण सां इलाइक़े जे नंढनि वॾनि ॻोठनि, रोडनि रस्तनि ते नंढा वॾा शहर ऐं स्टाफ अॾजण सबबि करमपुर शहर जो कारोबार जे हवाले सां माज़ी वारो औज न रहियो आहे, त ॿिए तरफ़ करमपुर शहर में सब्ज़ी फ्रूट गोश्त खां वेंदे रोज़मर्रा जे इस्तेमाल जी शयुनि खां थींदे इंसानी ज़रूरत जी शयुनि जा अघ ॿियनि शहरनि जे भेट में आसमान सां ॻाल्हियूं कंदा रहिया आहिनि। अवाम जे वाइपे हेठि इस्तेमालु थींदड़ शयुनि ते कंहिं बि क़िस्म जी सरकारी रेट लिस्ट नथी लॻाई वञे। करमपुर शहर जे मुख्य गेटनि में बिना ज़रूरत रेड़ी स्टॉल रखशनि ऐं गॾा गारियुनि वारनि जे रस्तनि ऐं गेटनि में रश शहर जे कारोबार खे कापारी नुक़सानु पहुचायो आहे। रश जी तकलीफ़ सबबि इलाइक़े जा माण्हू शहर जो रुख़ करण बजाए शहर जे नंढनि वॾनि स्टाफनि तां ख़रीदारी कयूं वापसि घर हलिया वञनि था, त ॿिए तरफ़ करमपुर थाणे ते शहर ऐं इलाइक़े जो लोकल अमलो ऐं लोकल बिरादरी जा माण्हू तैनात थियल आहिनि, जेके शहर ॾांहुं ईंदड़ वेंदड़ इलाइक़े जे अवाम खे बिला वजह तंग ऐं उन्हनि जी तज़लील कनि था। तमामु रुकावटनि जे बावजूदि शहर में दाख़िल थींदड़ आम माण्हू खे शहर जी गिटियुनि में दाख़िल थियण खां पोइ पंहिंजी मंज़िल ते पहुचण ताईं चङो ख़ासो टाइम लॻे थो, जंहिंसां बि शहर जो कारोबार ते वॾो असरु पए थो। शहर जे मालिकनि डीसी कशमोर कंदकोट मनोहर अली मिठाणी ऐं ॿियनि वसवारनि खे घुर्जे त करमपुर शहर में ईंदड़ अवाम जे औखियानि जो नोटिस वठी गेटनि ऐं रस्तनि तां कब्ज़ा हटाए वाइपे जी शयुनि जा रेट कंट्रोल करे इन महांगाई जे पिसल अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, जटियन वेब न्यूज़, करमपुर।